बेलो शहर लॻ लोठिया बिरादरी जो कुछ अरसो अॻु क़तल थी वियल नूर मोहम्मद लोठियो जे केस में नामज़द जवाबदार धुर अली खान मल्हा जाड़ू मल्हा अहमद अली गुलहसन मल्हा समेत समूरनि जवाबदारनि खे सिजावल एडिशनल कोर्ट बरी करे छॾियो। अहिड़ो केस खटण जी ख़ुशी में क़तल केस मां आज़ाद थियल गुलहसन मल्हा अली खान मल्हा अहमद मल्हा ऐं ॿियनि केस जी पैरवी कंदड़ सीनियर वकील इरफान गुल मेमण खे लुंगियूं ऐं हार पातराया ऐं खेनि मुबारकूं ॾिनियूं वयूं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।